अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। आरएस बालाजी खान हाणे मिठल के मारे राबेल सां ज़बरदस्ती शादी करे उनके पंहिंजो बणाईंदो। शेर दिल हाणे आरएस बालाजी खान के मारे हुतां राबेल के आज़ाद करे ईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल मिर्जा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन करण हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान राबेल जे मथां एतिरी त ज़ोर रखंदो ऐं राबेल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त मूं तोखे वार्निंग ॾेई छॾी आहे ऐं उहा वार्निंग जेको आहे ख़तम थी चुकी आहे। तोखे हाणे ॿीहर वार्निंग नथो ॾेई सघां। भला तुंहिंजो भलो इन में त तूं सां शादी करण लाइ हा कर। अगरि जेकर तो ना कयो त पोइ मां तुंहिंजे पीउ मिठल खे अगवा करे उनखे तुंहिंजे अॻियां मारे सघां थो ऐं पोइ तोसां ज़बरदस्ती निकाह करे सघां थो। राबेल चवंदो त रेस बालाजी खान अगरि जेकर तूं मूंसां ज़बरदस्ती निकाह कंदे त पोइ मूंखे मारे पोइ निकाह कंदे। ईअं तोसां कॾहिं बि मुंहिंजो निकाह न थींदो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। छो जो मुंहिंजी हिन दिलि में मल्हार आहे, मुंहिंजी हिन दिलि में मल्हार लाइ जाइ आहे, मुंहिंजी हिन दिलि में टको बि मान न आहे। रेस बालाजी खान चवंदो त राबेल उन मल्हार खे मां मारे छॾींदुसि ऐं उन दिलि ते मां पंहिंजो नालो लिखाराईंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेर दिल जेको आहे मिठल खान खे दिलासा ॾींदो। मिठल खे चवंदो त बसि चाचा तूं परेशान न थी, अॼु ई राति सोचे छॾियो आहे ऐं अॼु राति जेको आहे इन रेस बालाजी खान मथां हमलो करे ऐं उन जाइ ते बालाजी खान खे मारे ऐं उन जाइ ते खुशी खे ॿधे ऐं हुतां जेको आहे राबेल खे आज़ाद कराईंदासीं। जेसीं ताईं राबेल खे आज़ाद न कराईंदासीं जेसीं ताईं असांजे दिलि खे सुकून कॾहिं बि न मिलंदो। चाहे मिठल चवंदो त शेर दिल पुट मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। अलाए कॾहिं मुंहिंजी राबेल मुंहिंजे अॻियां हूंदी ऐं कॾहिं अलाए आज़ाद थींदो। मूंखे ख़बर न आहे त रेस बालाजी खान उनजे मथां कहिड़ा ज़ुल्म कंदो हूंदो, उनखे कहिड़ी सज़ा ॾींदो हूंदो। शेर दिल चवंदो चाचा मिठल बसि परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। अलाए कंदो त अॼु जी राति जेको आहे असां राबेल खे आज़ाद करे ईंदासीं। अगरि जेकॾहिं रेस बालाजी खान राबेल जे मथां का ज़ुल्म कयो ऐं उनजे मथां ज़बरदस्ती कई त पोइ उनजो घणे हिसाब वठंदासीं इन रेस बालाजी खान खां ऐं उनखे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। रंग चवंदो त शेर दिल जेकॾहिं इहो रेस बालाजी खान या मंठार मुंहिंजे रुख चढ़ी वियो त पोइ मां उनखे फट मारे छॾींदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हुन खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।